नाज़रीन हेडलाइंस वाक़े अपडेट कंदालू। अहम ख़बर है तो मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस विगे फ़ौतुनि जो अंग 20,177 थी वियो आहे। मुल्क में 62,238 कोरोना जूं टेस्टूं कयूं वयूं आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,007 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे तो मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। NCOC मूजिब फ़ौतुनि जो अंग 20,177 थी वियो आहे। कोरोना वधीक 88 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। मुल्क में 62,238 कोरोना जूं टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,007 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अवांखे आगाह करे रहिया आहियूं कोरोना जी सूरत हाल खां। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी आहिनि। कोरोना वायरस विघे फ़ौतुनि जो अंग वधी 20,177 थी वियो आहे। मुल्क में 62,238 कोरोना जूं टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,007 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। कोरोना वधीक 88 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि।